ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 29/9/2024 अव्यक्त बापदादा जो रिवाइज़ कोर्स 3/2002। अॼु जो टॉपिक आहे लक्ष्य ऐं लक्षण के समान ठाहियो, सर्व खज़ाननि सां संपन्न ठहो। अॼु सर्व खज़ाननि जा मालिक पंहिंजे खज़ाननि सां संपन्न ॿारनि खे ॾिसनि पिया। हर हिकु ॿार सर्व खज़ाननि सां संपन्न जो संपन्न हूंदो आहे, हुनजी निशानी छा हूंदी आहे? सदा प्राप्ति स्वरूप तृप्त आत्मा ॾेखारे वेंदी। हुनखे कॾहिं इहे खपे न हूंदो आहे। सदा ख़ुशी नज़र ईंदी आहे। शिव जी भरपूर आहे न, त हर हिकु पंहिंजे खां पुछे कि असां वटि केतिरा खज़ाना जमा आहिनि। ये अविनाशी खज़ाना हाणे भी प्राप्त आहिनि ऐं भविष्य अनेक जन्म साथ रहंदा। ये खज़ाना ख़त्म न थियण वारा आहिनि। सभिनि खां पहिरियों खज़ानो आहे ज्ञान जो खज़ानो। जे ज्ञान जे खज़ाने सां हिन समय भी तव्हां सभी मुक्ति, जीवन मुक्ति जो अनुभव कंदा आहियो। ज्ञान जे खज़ाने सां असां हिन समय भी मुक्ति, जीवन मुक्ति जो अनुभव कंदा आहियूं। जीवन में रहंदे, पुराणी दुनिया में रहंदे, तमोगुणी वायुमंडल में रहंदे, ज्ञान जे खज़ाने जे आधार सां इन सभु वायुमंडल वाइब्रेशन सां न्यारा मुक्त थी वेंदा आहियूं। कमल पुष्प समान न्यारा मुक्त आत्मायूं, दुख सां, चिंताउनि सां, अशांति सां मुक्त। कंहिंजे कारण? ज्ञान जे खज़ाने जे कारण। जीवन में रहंदे बुराइनि जे बंधननि सां मुक्त। जॾहिं असां में ज्ञान जो खज़ानो हूंदो आहे। व्यर्थ संकल्प जे तूफ़ाननि सां मुक्त। त हे मुक्त आयो मुक्त, सभी हथ हिलाइनि था। त असां वटि ज्ञान जो खज़ानो आहे त असां छा हूंदासीं? जीवन में रहंदे, पुराणी दुनिया में रहंदे, तमोगुणी वायुमंडल वाइब्रेशन सां न्यारा रहंदासीं। कमल फूल समान न्यारा मुक्त आत्मायूं रहंदासीं। चिंतायूं अशांति सां मुक्त, बुराइनि जे बंधननि सां मुक्त, व्यर्थ संकल्पनि सां जे तूफ़ाननि सां मुक्त। त मुक्त ऐं जीवन मुक्ति हिन ज्ञान जे खज़ाने जो फल आहे, प्राप्ति आहे। चाहे व्यर्थ संकल्प अचण जी कोशिशि कंदा आहिनि, नेगेटिव बि ईंदा आहिनि, लेकिन ज्ञान अर्थात समझ आहे कि व्यर्थ संकल्प व नेगेटिव जो कमु आहे अचण, ऐं तव्हां ज्ञानी तो आत्माउनि जो कमु आहे हुननि सां मुक्त न्यारा थियनि, बाप जा प्यारो रहनि। असां ज्ञानी टू आत्माउनि जो कमु आहे, हिननि सां नेगेटिव ऐं वेस्ट ईंदा, लेकिन असां ज्ञानी टू आत्माउनि जो कमु आहे कि सदा हिननि सां मुक्त रहनि, न्यारा ऐं बाप जो प्यारा थी करे रहनि। त चेक करो ज्ञान जो खज़ानो प्राप्त आहे, भरपूर आयो, संपन्न आहे या घटि आहे? अगरि घटि आहे त हुनखे जमा करो, ख़ाली न रहणो। इहे ई योग जो खज़ानो, जंहिंसां असांखे सर्व शक्तियुनि जी प्राप्ति थींदी आहे। त पंहिंजे खे ॾिसो, योग जे खज़ाने द्वारा सर्व शक्तियूं जमा आहिनि। सर्व शक्तियूं जमा आहिनि। हिकु बि शक्ति अगरि घटि हूंदी त समय ते धोखो ॾींदी, है न। हिकु बि शक्ति अगरि असां में न हूंदी त समय ते धोखो ॾींदी। तव्हां सभिनि जो टाइटल आहे मास्टर सर्वशक्तिवान। शक्तिवान न, मास्टर सर्वशक्तिवान। त सर्व शक्तियुनि जो खज़ानो योग बल द्वारा जमा आहे, भरपूर आयो, प्राप्ति स्वरूप आयो व कमी आहे। छो? हाणे पंहिंजी कमी खे भरे सघंदा आहियो। हाणे चांस आहे, पोइ संपन्न करण जो समय समाप्त थी वेंदो। मतलब हाणे असांखे ख़ुदि खे भरपूर करण जो समय आहे। पोइ जॾहिं ख़ुदि खे भरपूर करण जो समय बि समाप्त थी वेंदो, त हाणे पुरुषार्थ करण जो समय आहे, ख़ुदि खे भरपूर करण जो समय आहे। पोइ उहो समय बि निकिरी वेंदो। चेक करो, हिकु हिकु शक्ति खे साम्हूं लाहियो, सॼे ॾींहं जी दिनचर्या में चेक करो। अगरि परसेंटेज भी कम आहे त फुल पास न चईंदासीं, छो जी तव्हां सभिनि जो लक्ष्य आहे
कहिड़े बि ॿार खां पुछो कि फुल पास थियणो आहे या हाफ पास थियणो आहे त सभई चईंदा आहिनि कि असांखे त फुल पास थियणो आहे, असांखे त सूर्यवंशी ठहिणो आहे, चंद्रवंशी न ठहिणो आहे। चंद्रवंशी ठहींदव, बाप दादा ॾाढो सुठो तख़्त ॾींदा, ठहींदव चंद्रवंशी। चंद्रवंशी में बि राम जी केॾी पूजा थींदी है न, त बाबा सुठो तख़्त ॾींदव, चंद्रवंशी ठहींदव। इंडिया वारा सूर्यवंशी ठही वञनि, फॉरेन वारा चंद्रवंशी ठही वञनि, न ठहींदव। सूर्यवंशी ठहिणो आहे, ठहिणो ई आहे। इहे त बाप दादा चिट चैट करनि था। जॾहिं सूर्यवंशी ठहिणो ई आहे, दृढ़ निश्चय आहे, बाप सां स्वयं सां प्रतिज्ञा करे वरिती, त पोइ हाणे कहिड़ी बि शक्ति जी परसेंटेज घटि न रहणी खपे। अगरि चईंदा सर्कमस्टेंसिस अनुसार, समस्या अनुसार परसेंटेज घटि थी वई त 14 कला ठही वेंदा। इन करे अॼुकल्ह बाप दादा चारों ओर जे सभी ॿारनि जो पोता मेल रजिस्टर अॼु चेक कई। अॼुकल्ह बाप दादा वटि बि हर हिक जो रजिस्टर आहे। शुद्ध समय जे अनुसार पहिरियों ई बाप दादा ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि कि समय जी रफ़्तार अनुसार हाणे कॾहिं न चओ हाणे, ईअं न चओ करे वठंदासीं, हाणे ई करो, कॾहिं थी वेंदो करे वठंदासीं, थियणो त आहे, ईअं न सोचो, थियणो त न आहे ई न, हाणे असांखे करिणो आहे। समय जी रफ़्तार तीव्र थिए थी न, हिन करे जो लक्ष्य रखियो आहे बाप समान ठहिणु, फुल पास थियणु, 16 कला संपूर्ण ठहिण जो, त बाप दादा बि इहे ई चाहींदा आहिनि कि लक्ष्य ऐं प्रैक्टिकल में लक्षण समान हुजनि। जॾहिं लक्ष्य ऐं लक्षण ॿई समान हूंदा तॾहिं ई बाप समान सहज थी वेंदा। जॾहिं लक्ष्य ऐं लक्षण ॿई समान हूंदा तॾहिं असां बाप समान सहज थी वेंदासीं। असांजो लक्ष्य ऐं लक्षण समान हुजे त चेक करो, थी वेंदो, ठही वेंदासीं। इहे अलबेलोपन आहे। जो करिणो आहे, जो ठहिणो आहे, जो लक्ष्य आहे उहो हाणे खां ई करिणो, ठहिणो ई आहे। मूंखे हाणे इहो सुठो कमु करिणो ई आहे। कोई बि कमु करो त मूंखे हाणे ई करिणो। कॾहिं शब्द न लॻायो मूंखे हाणे मुरली पढ़णी आहे, योग लॻाइणो आहे, सेवा करिणो आहे, कमु करिणो आहे। जो बि संकल्प आहे सुठो, ख़राबु न। त ज्ञान जो खज़ानो, योग जो खज़ानो, ऐं ॿियो थियो धारणा जो खज़ानो। जंहिंसां धारणा गुणनि जो खज़ानो जमा थी वेंदो आहे। जंहिंसां धारणा सां छा थींदो आहे, गुणनि जो खज़ानो जमा थी वेंदो आहे। गुणनि में बि जीअं सर्व शक्तियूं आहिनि, ईअं ई सर्व गुण बि आहिनि। सिर्फ़ु गुण न, सर्व गुण हुजनि। त सर्व गुण आहिनि या सोचंदा आहियो हिकु ॿ गुण कम आहिनि त छा थियो, हली हलंदो न, ईअं न। असांखे सर्व गुण धारण करणा आहिनि। त सर्व गुणनि जो खज़ानो जमा आहे। कहिड़े गुण जी कमी आहे उनखे चेक करो, भरपूर थी वेंदो। चेक करे ऐं ख़ुदि खे भरपूर करो। चौथी ॻाल्हि आहे सेवा। त ज्ञान जो खज़ानो, शक्तियुनि जो खज़ानो, धारणा सां गुणनि जो खज़ानो हाणे आहे सेवा। सेवा द्वारा सभिनि खे अनुभव बि आहे। जॾहिं बि मन सां सेवा, वाणी द्वारा, कर्म द्वारा बि सेवा कंदा आहियो त हुनजी प्राप्ति त बाबा चईंदा आहिनि कि सेवा द्वारा, चाहे सेवा मनसा द्वारा हुजे, वाणी द्वारा हुजे, कर्म द्वारा हुजे, है न, हुनजी प्राप्ति छा थींदी आहे, आत्मिक ख़ुशी मिलंदी आहे। त सेवा द्वारा असांखे छा थींदो आहे, आत्मिक ख़ुशी मिलंदी आहे। त चेक करो सेवा द्वारा ख़ुशी जी अनुभूति केसि ताईं कई, है न। सेवा द्वारा असां ख़ुशी जी अनुभूति केसि ताईं कई।
अगरि सेवा कई ऐं ख़ुशी न थी त उहा सेवा यथार्थ सेवा न आहे। सेवा में कोई न कोई कमी आहे, हिन करे ख़ुशी न मिलंदी आहे। सेवा जो अर्थ आहे आत्मा पंहिंजे खे ख़ुशनुमा खिलो रूहानी गुलाब सम्झे। सेवा जो अर्थ आहे आत्मा पंहिंजे खे ख़ुशनुमा खिलो रूहानी गुलाब ख़ुशी जे झूले में झूलण वारो अनुभव करे। त असां जॾहिं सेवा कंदासीं न त सेवा सां असांखे सदा ईअं लॻंदो जीअं मां खिलो रूहानी गुलाब आहियां, खिलो रूहानी गुलाब आहियां ऐं ख़ुशी जे झूले में झूलण वारो आहियां। त चेक करो, सॼे ॾींहुं सेवा कई, लेकिन सॼे ॾींहं जी सेवा जी तुलना में एतिरी ख़ुशी रही या सोच वीचार में हलंदा रहियो, ईअं न ईअं। ऐं तव्हांजी ख़ुशी जो प्रभाव हिकु त सेवा स्थान ते, ॿियो सेवा साथियुनि ते बि पवंदो। असां जो सेवा कंदा आहियूं न त असांजी ख़ुशी जो प्रभाव हिकु त सेवा स्थान ते पवंदो आहे, ॿियो सेवा साथियुनि ते बि पवंदो आहे। टी ॻाल्हि आहे, जीअं आत्माउनि जी सेवा कई उन्हनि आत्माउनि ते बि उहो असरु थींदो आहे, प्रभाव पवंदो आहे, वायुमंडल बि ख़ुशि थी वेंदो आहे। इहा सेवा जो खज़ानो ख़ुशी आहे। त ज्ञान जो खज़ानो, योग सां शक्तियुनि जो खज़ानो मिलंदो आहे, धारणा सां गुणनि जो खज़ाननि सां भरपूर थी वेंदा आहियूं, ऐं सेवा सां ख़ुशी जो खज़ानो। न सिर्फ़ु असां ख़ुशि रहंदा आहियूं परंतु सेवा साथी, अगरि असांजी सेवा यथार्थ आहे त सेवा जा साथी में बि ख़ुशी हूंदी आहे, उतां जो वायुमंडल बि सुठो थी वेंदो आहे, ऐं जंहिंजी सेवा कंदा आहियूं उन्हनि खे बि ख़ुशी जो अनुभव थींदो आहे। ॿी ॻाल्हि, 4 सब्जेक्ट त अची विया। ॿियो थियो संबंध संपर्क, उहो बि ज़रूरी आहे। छो कई ॿार सम्झनि बाप दादा सां त संबंध आहे, परिवार में सां थियो न थियो छा ॻाल्हि आहे, छा हर्जो, बीज सां त आहे ई, लेकिन असांखे विश्व ते राज्य करिणो आहे न। त असांखे विश्व ते राज्य करिणो आहे त राज्य में संबंध में अचिणो ई हूंदो आहे, इन करे संबंध संपर्क में अचिणो ई आहे। लेकिन संबंध संपर्क में यथार्थ खज़ानो मिलंदो आहे दुआयूं। त दुआयुनि जो खज़ानो कीअं वधंदो, जॾहिं असां संबंध संपर्क में हिक ॿिए जे लाइ दुआयूं कंदासीं न। त जॾहिं संबंध संपर्क में ईंदासीं, ॿियनि खे सुख ॾींदासीं त उन्हनि जी दुआयूं मिलंदियूं। बिना संबंध संपर्क जे असां वटि दुआयुनि जो खज़ानो जमा न थींदो। माउ बाप जी दुआयूं त आहिनि, लेकिन संबंध संपर्क में बि दुआयूं वठणियूं आहिनि। अगरि दुआयूं न मिलंदियूं, फीलिंग न ईंदी त सम्झो संबंध संपर्क में कोई कमी आहे। यथार्थ रीति अगरि संबंध संपर्क आहे त दुआयुनि जी अनुभूति थींदी आहे, थियणी खपे। ऐं दुआयुनि जी अनुभूति छा थींदी, अनुभवी त आहियो न। अगरि सेवा सां दुआयूं मिलंदियूं आहिनि त दुआयूं मिलण जो अनुभव ये थींदो जो स्वयं बि संबंध में ईंदे, कार्य में ईंदे डबल लाइट रहंदा, बोझ न महसूसु कंदा। अगरि असांखे ॿियनि जी दुआयूं मिलनि थियूं त असां सेवा कंदे हुए बि हल्को रहंदासीं, बोझ न थींदो। ऐं जंहिंजी सेवा कई, संबंध संपर्क में आया, उहो बि डबल लाइट फील कंदा। हिकु त असां बि डबल लाइट फील कंदासीं, ॿियो जंहिंजी असां सेवा करूं था उहो बि डबल लाइट फील कंदा। अनुभव कंदो कि संबंध सां सिधा हल्को अर्थात ईज़ी आहे, भारी न रहंदो। संबंध संपर्क में भी अचूं था, लेकिन असां भारीपन नथा रखूं। माण्हू संबंध संपर्क में ईंदा आहिनि त थोरो भारीपन अची वेंदो आहे न, थोरो कॾहिं कॾहिं बोझ बि लॻंदो आहे।
जीअं घर गृहस्थी में बि माण्हू हिक ॿिए जे संबंध संपर्क में ईंदा आहिनि, हिक ॿिए जे लाइ से कमु कंदा आहिनि, त माण्हुनि खे धीरे धीरे उहो कमु बोझ लॻंदो आहे, हल्की रीति न कंदा आहिनि, पोइ ईज़ी न लॻंदो आहे। वैसे चइण में त ईज़ी आहे की हा छा आहे, थोरो सो ई त आहे, लेकिन जॾहिं ईंदा आहियूं त मोह माया में फसी वेंदा आहिनि माण्हू, मोह में फसी वेंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि हिन करे अगरि असां संबंध संपर्क में जी सेवा अगरि असां सुठी करूं था, संबंध संपर्क में ईंदे बि अगरि असांखे दुआयूं मिलनि थियूं, सम्झो अगरि घर गृहस्थी में रहण वारो माण्हू बि बाबा जी यादि में रही करे सभिनि खे रोटी पाणी घर गृहस्थी हलाए थो, धंधो करे थो, या बाबा जी यज्ञ में भी कोई सेवा करे तो उनखे दुआयूं थी मिलनि, वो निस्वार्थ भाव सां सेवा करे थो त उनखे दुआयूं मिलंदियूं, दुआयुनि सां उहो हल्को थी करे कमु कंदो, साम्हूं वारो बि हल्को रहंदो। संबंध में अचूं न अचूं, लेकिन दुआयूं मिलण जे कारण ॿिन्ही तरफ़ नियम प्रमाण हिन ईज़ी, अहिड़ो ईज़ी भी न, जीअं कहावत आहे न, ज़्यादा मिठे त चीटियूं बि ॾाढो खाई वेंदियूं, हा न, त असांखे ईज़ी, एॾो ईज़ी बि न रहणो आहे कि माण्हू चुकी पवनि, मतिलबु फालतू फालतू संबंध में अचनि, त एतिरो ईज़ी बि न रहणो आहे, लेकिन डबल लाइट बि रहणो आहे, त ज़्यादा बोझ अटेंशन बि रखिणो आहे असांखे, न त बाबा ॾिसो, बाबा जी हर ॻाल्हि खे असांखे, बाबा हिकु ॻाल्हि में चारों तरफ़ ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त उन चइनिनि तरफ़ खे सम्झी करे उनखे उन रीति टाइट करे हलंदासीं, तॾहिं असांखे संबंध संपर्क में ईंदे हुए असां ईज़ी बि न रहूं, अटेंशन बि न रहे, अटेंशन बि रहे ऐं माण्हुनि जी दुआयूं बि मिलनि। त बाबा अॼु असांखे चवनि था त एतिरो ईज़ी बि न रहो, लेकिन डबल लाइफ रहणो आहे, त बाबा त चईंदा आहिनि पंहिंजी खज़ाना चेक करो, समय ॾियूं था, हाणे समाप्ति जो बोर्ड न लॻियो आहे, लेकिन हाणे त अंत अचण वारो, उहो त पहिरों जी ॻाल्हि हुई, हिन करे चेक करो ऐं वधंदा हलो। बाप दादा ॿारनि सां प्यार आहे बाप दादा जो, त बाप दादा सम्झंदा आहिनि कोई बि ॿार पुठियां न रहिजी वञे, हर हिकु ॿार अॻियां खां अॻियां वञे, हलंदे हलंदे देह अभिमान में अची वेंदा आहिनि, स्वमान ऐं देह अभिमान, देह अभिमान जो कारण आहे स्वमान में कमी थी वेंदी, देह अभिमान जो कारण छा आहे कि स्वमान में कमी, अगरि असां देह जे अभिमान में रहंदासीं त मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा, इहो भुलिजी वेंदासीं। अगरि असां चईंदासीं, सोचंदासीं मां वॾी भेण आहियां, मां टीचर आहियां, मां वॾो भाउ आहियां, मां ॾाढनि सालनि जो समर्पित आहियां, या लौकिक रीति में भी के पद जी अगरि तव्हांखे ध्यानु रहे त तव्हां स्वमान खे भुलिजी वेंदव, त देह अभिमान खे मिटाइण ॾाढो सहज आहे। देह अभिमान अचण जो हिकु ई अक्षर आहे, हिकु ई शब्द आहे, उहो ॼाणंदा बि आहियो। देह अभिमान जो हिकु शब्द कहिड़ो आहे त कंहिं चई मां, अच्छा, त बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजो हर हिकु ॿार अॻियां खां अॻियां वधे, कोई बि पुठियां न रहे, है न, लेकिन बाबा ॾिसंदा आहिनि कि हलंदे हलंदे ॿारनि में देह अभिमान अची वेंदो आहे, देह अभिमान, स्वमान ऐं देह अभिमान, देह अभिमान आयो त स्वमान ख़तमु थी वियो, ऐं देह अभिमान अचण जो कारण आहे कंहिं चई मां, अच्छा, त केतिरी बारी मां चईंदा आहियो, सॼे ॾींहं में केतिरी बारी मां चईंदा आहियो, कॾहिं नोट कयो अथव? अच्छा, हिकु ॾींहुं नोट कजो, बार बार मां शब्द त ईंदो ई आहे, लेकिन मां केरु? मां सुखी आत्मा, श्रेष्ठ आत्मा, शक्तिशाली आत्मा, विजयी आत्मा। हाणे देह अभिमान में मां चईंदा आहियो, लेकिन वास्तव में मां केरु आहियां? आत्मा आहियां या देह आहियां? आत्मा देह धारण कई या देह आत्मा धारण कई?
आत्मा देह खे धारण कयो अथई या देह आत्मा खे धारण कयो अथई। आत्मा आई न देह में, छा थियो? आत्मा देह धारण कई, ठीकु आहे न। त आत्मा देह धारण कई अथई त मां केरु? आत्मा आहे न। त सहज साधना जॾहिं बि मां शब्द चओ त ये यादि रखो, मां कहिड़ी आत्मा आहियां? निराकार आहियां। देह साकार आहे, देह साकार आहे। निराकार आत्मा साकार देह धारण कयो अथई। त जेतिरी बारी मां शब्द चईंदा आहियो ओतिरो समय ये यादि रखो, मां निराकार आत्मा हिन साकार में प्रवेश कयो न। मां आत्मा ई हिन अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, अखियुनि सां ॾिसां थी, कननि सां ॿुधां थी, मां आत्मा आहियां, है न। त जेतिरी बारी मां शब्द चईंदा आहियो ओतिरो बारी यादि रखो, मां निराकार आत्मा हिन साकार में प्रवेश कयो। जॾहिं निराकार स्थिति यादि ईंदी त निरहंकारीपन स्वतः ई अची वेंदो, देह भान ख़तमु थी वेंदो। इहो ई पहिरों पाठ, मां कहिड़ो आहियां, ये मां केरु आहियां, ये स्मृति में रखी करे मां कहिड़ी आत्मा आहियां। आत्मा यादि अचण सां निराकारी स्थिति पक्की थी वेंदी आहे। आत्मा यादि अचण सां निराकारी स्थिति पक्की थी वेंदी आहे। जाते निराकारी स्थिति हूंदी हुते निरहंकारी निर्विकारी थी वेंदा। जाते असांजी निराकारी स्थिति हूंदी न हुते निर्विकारी निरहंकारीपन आपे ई अची वेंदो। त अभ्यास करो, मां निराकार आत्मा आहियां, त निरहंकारीपन और निर्विकारीपन आपे ई अची वेंदो न। हिन ई अभ्यास में रहो, मां निराकार आत्मा हाणे उथां थी, हाणे हिन शरीर सां इहे कमु करायां थी, हाणे हिन शरीर खे खिलायां थी, हाणे मां आत्मा हिन मुख द्वारा ॿियनि खे ज्ञान थी ॿुधायां, हाणे मां बाबा खे यादि थी करां। इहे ई सॼो ॾींहुं लॻो रहे त आपे ई निर्विकारीपन और निरहंकारीपन अची वेंदो। त बाबा असांखे चवनि था, जाते निराकारी स्थिति आहे उते निरहंकारी निर्विकारी थी वेंदो। त कल्ह खां नोट करिणो आहे, जॾहिं मां शब्द चईंदा आहियूं त छा यादि रहंदो? त कल्ह खां छा नोट कजो, जॾहिं मां शब्द चईंदा आहियूं त छा यादि ईंदो आहे। जेतिरी बारी मां शब्द यूज़ करिणो आहे ओतिरो बारी निराकारी निरहंकारी निर्विकारी स्वतः थी वेंदो। अच्छा, अॼु युथ ग्रुप आयो आहे। युथ ॾाढा आहिनि, बाप दादा युथ ग्रुप खे वरदान ॾींदा आहिनि कि सदा आबाद रहणो आहे, हिकु बि खज़ानो बर्बादु न करिणो आहे, आबाद रहणो आहे, आबाद करिणो आहे। लौकिक गुरु माण्हू आशीर्वाद ॾींदा आहिनि, आयुष्मान भव। बाप दादा चईंदा आहिनि शरीर जी आयु त जेतिरी आहे ओतिरी रहंदी, लेकिन शरीर जी आयु जे हिसाब सां आयुष्मान भव जो वरदान न ॾींदा आहिनि। लेकिन हिन ब्रह्मण जीवन में सदा आयुष्मान भव, छो जो ब्रह्मण ई देवता ठाहींदा, त आयुष्मान त हूंदव न। युथ जी हिकु विशेषता हूंदी आहे। तव्हां युथ पंहिंजी विशेषता खे ॼाणंदा आहियो? छा विशेषता हूंदी आहे, ॼाणंदा आहियो? छा विशेषता आहे तव्हां में? जो चाहे वो करे सघंदा आहिनि। अच्छा, करे सघंदा आहियो, सुठी ॻाल्हि आहे। दुनिया जे हिसाब सां चईंदा आहियूं युथ ज़िद्दी ॾाढा हूंदा आहिनि, त सोचंदा आहिनि उहो करे करे ॾेखारींदासीं। उहो माण्हू उल्टो चईंदा आहिनि। लेकिन हिते ब्रह्मण युथ ज़िद्दी न आहे, लेकिन पंहिंजी प्रतिज्ञा करे पक्को रहण वारा आहिनि। असांखे ज़िद न करणी आहे। असांखे जो बाबा से प्रतिज्ञा कई आहे कि मां पवित्र रहंदमि, मन वचन कर्म सदा शुद्ध रहंदमि, निराकारी स्थिति में रहंदमि, सृष्टि स्थिति में रहंदमि।
ये अहिड़ी जो प्रोमिसिस असां बाबा सां कई आहे हुन में पको रहणो आहे, हटण वारा न। ईअं ई अहिड़ा ई युथ आहियो न, हथ उठाइण त ॾाढो सहज आहे, बाप दादा ख़ुशि आहिनि। हथ उठाइणो आहे ये बि हिम्मत आहे न, लेकिन रोज़ अमृत वेले बाप सां कई हुई प्रतिज्ञा कि असां ब्रह्मण जीवन जी प्राप्ति सां, सेवा सां कॾहिं बि संकल्प में बि हटंदासीं न। त जो असां जॾहिं बि असां बाबा जे अॻियां हथ उठाईंदा आहियूं न कंहिं ॻाल्हि में, त उहो असांखे रोज़ु अमृत वेले रिवाइज़ करणो त तॾहिं उहा धारणा में अची वेंदी आहे। हिन हिम्मत खे, प्रतिज्ञा खे रोज़ दोहरायो ऐं बार बार चेक करो कि हिम्मत जो रखी संकल्प जो कयो, वो प्रैक्टिकल में रहियो। हिम्मत जो रखी संकल्प जो कयो, वो प्रैक्टिकल में रहियो, त ये चेक करणो आहे असांखे। हिन हिम्मत खे, प्रतिज्ञा खे रोज़ दोहरायो, बार बार चेक करो। मां बाबा सां जो प्रॉमिस कई आहे कि हाणे व्यर्थ संकल्प जी अविद्या थी वञे, व्यर्थ संकल्प न कंदासीं, नेगेटिव संकल्प न कंदासीं। बाबा चई न बाक़ी सभु त ठीकु आहे, लेकिन व्यर्थ संकल्प बि न अचणा खपनि। परफेक्ट ब्रह्मचारी आत्मा थी करे रहींदासीं, ब्रह्मचारी भी ब्रह्मचरी भी, परफेक्ट वैष्णवी आत्मा, अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा। तो जो भी संकल्प था कयो आहे उनखे बार बार रिवाइज करो, संकल्प कयो, वो प्रैक्टिकल में रहियो। गवर्नमेंट त चईंदी आहे बस 2-4 लख ठही वञनि त बि ठीकु आहे। बाप दादा चईंदा आहिनि ये ब्रह्मण युद्ध 1-1 लख जे समान आहे, एतिरा मजबूत आयो न, 1 लखनि जे समान। ॾिसो ईअं न घर वञी करे पोइ लिखो बाबा माया अची वई, संस्कार अची वियो, समस्या अची वई, समस्याउनि जी समाधान स्वरूप ठहो। समस्याऊं त ईंदियूं, लेकिन पंहिंजे खां पुछो मां केरु आहियां, समाधान स्वरूप आहियां या समस्याउनि सां हार खाइण वारो आहियां। तव्हां सभिनि जो टाइटल छा आहे? विजयी रतन, हार खाइण वारा रतन आहियो छा? विजयी रतन आहियो या हार खाइण वारा आहियो? विजयी रतन आहियो। ब्रह्मण जन्म हूंदो ई आहे, बाप दादा ब्रह्मण जन्म थींदे ई बाप दादा हर ब्रह्मण जे मस्तक ते विजय जो तिलक अमर लॻाए छॾियो अथई। बाबा ब्रह्मण जन्म थींदे ई बाप दादा हर ब्रह्मण जे मस्तक ते विजय जो तिलक अमर लॻाए छॾियो अथई। त अमर भव जे वरदानी आहियो। हाणे इहे पंहिंजे सां वाइदो करो, ईअं त वाइदो अहिड़ा त वाइदा कहलाईंदा त सभु करे वठंदा, लेकिन पंहिंजे मन सां पंहिंजे सां वाइदो करो। अगरि बाबा ईअं कराईंदा त सभु चईंदा करे वठंदा, लेकिन असांखे पंहिंजे मन सां वाइदो करणो आहे, है न। जो भी असांजी कमी कमज़ोरी आहे या जो भी तव्हांखे लॻे थो इहा ॻाल्हि नथी छुटे, त हुन में मन सां पंहिंजे पाण सां वाइदो करो। कॾहिं बि संस्कार जे वश न थींदासीं त बाप दादा जे संस्कार, जो बाप दादा संस्कार आहिनि उहो मुंहिंजो ब्रह्मण आत्मा जे संस्कार आहिनि बसि। जो द्वापर कलयुग जा संस्कार आहिनि उहो मुंहिंजा न आहिनि, श्री जी बाप जा संस्कार न आहिनि। इहे तमोगुणी संस्कार ब्रह्मणनि जा संस्कार आहिनि न आहिनि न, त तव्हां केरु थी वियो? तव्हां आहियो ब्रह्मण, त असां ब्रह्मणनि जा संस्कार कहिड़ा हुजणा खपनि? बाबा जहिड़ा हुजणा खपनि। बाप दादा खे बि युथ ग्रुप ते नाज़ आहे। ॾिसो दादनि खे बि युथ ग्रुप ते नाज़ आहे, दादनि खे प्यार आहे न युथ सां, एक्स्ट्रा प्यारा। कुमार आहिनि, सुकुमार, कुमार न सुकुमार, हिकु कुमार विश्व जे कुमारनि जो परिवर्तन करे ॾेखारण वारो।
अच्छा कुमारनि खे कमु ॾियो, हिमत आहे करिणो पवंदो। कुमारियूं छा कंदियूं? कुमार छा कंदा? कुमारियूं छा कंदियूं? जो कमु ॾियो ध्यान सां ॿुधणो आहे। त जो अगली सीज़न थींदी, अगली सीज़न में कुमारनि जो अहिड़ो ई स्पेशल प्रोग्राम रखंदासीं। लेकिन बि आहे, ज़्यादा कमु न ॾींदासीं। हिकु कुमार 10 कुमारनि खे नंढो सो हथ जो कंगन तयारु करे अचिजो। न बाबा छा कमु ॾिनो अथई कि हिकु कुमार 10 कुमारनि खे वठी अचे। हथ में कंगन पाईंदो आहे न। ब्रह्मा बाप खे सदैव हथ में फूलनि जो कंगन विझंदा हुया। त हिकु कुमार कच्चा न लाहिणो। बाबा चवनि था कच्चो न लाहिणो। पक्का लाइणा आहिनि। त मधुबन में जो ईंदा उहा पोइ घर वञनि जो बदिली वञनि, अहिड़ा न लाइणो आहे। अहिड़ा पक्का ठाहे करे लाइणो आहे जो बाप दादा ॾिसी करे चए वाह कुमार वाह। ईअं तयारु आहिनि, अहिड़ा तयारु आहिनि, कंदा ईअं थोरो सोचो। ईअं हथ न उठायो, करिणो पवंदो, ठाहिणो पवंदो। डबल फॉर्नस बि कंदा। डबल फॉर्नस में कुमार हथ उठायो त तव्हां बि 10 लाहींदव न। फॉरनर्स बि लाहींदा, इंडिया वारा बि लाहींदा। पोइ जो फर्स्ट क्लास क्वालिटी लाहींदो उनखे इनाम ॾींदासीं। इनाम बढ़िया ॾींदासीं, घटिया न ॾींदासीं। प्यार आहे न कुमारनि सां। अगरि गवर्नमेंट खे ज़्यादा में ज़्यादा कुमार पॉज़िटिव कर्म करण वारा मिली वञनि त गवर्नमेंट केॾो ख़ुशि थींदी आहे। अगरि तव्हां 10 कुमार लाहींदव त सॼो हॉल कुमारनि सां भरिजी वेंदो। पोइ गवर्नमेंट खे सॾु कंदासीं, ॾिसो इहे कुमार आहिनि, लेकिन लाहिणो पवंदो, ठाहिणो पवंदो। अगरि पंहिंजी स्थिति लक्षण के समान रखंदव त सेवा में सफलता थींदी या न थींदी, ये संकल्प बि न वठी सघंदो। थियल ई आहे, सिर्फ़ु असांखे निमित ठहिणो पए। ये प्रतिज्ञा सदा रिवाइज़ कंदो रहणो आहे। कमाल त करणी आहे न। अच्छा मुरली जे विच में अचानक बाप दादा जे साम्हूं 2 कुमार स्टेज ते अची विया, जंहिंखे हटाइनि। अच्छा हाणे खेल में खेल ॾिठो। हाणे बाप दादा चवंदा आहिनि साक्षी थी करे खेल ॾिसो, इंतज़ारु कयो। हाणे 1 सेकेंड में हिकदमि देह सां न्यारो पावरफुल आत्मिक स्थिति में स्थित थी वञो। फुल स्टॉप लॻाए छॾियो। मतिलबु जेको बि सीन थियो उनखे फुल स्टॉप लॻाइण लाइ बाबा चई हाणे हिकु पंहिंजी पावरफुल आत्मिक स्वरूप में स्थित थी वञो। बाप दादा ॾाढी पावरफुल ड्रिल कराई। अच्छा ये अभ्यास हर समय विच में करो। फुल स्टॉप। हाणे कार्य में अचो। हाणे कार्य सां न्यारा थी वञो। साकार सो निराकार स्थिति में स्थित थी वञो। ईअं बि आहे, ईअं बि हिकु अनुभव ॾिठो। कोई समस्या भी ईंदी त ईअं ई 1 सेकेंड में साक्षी दृष्टा ठही वञो। समस्या खे हिकु साइड सीन सम्झो, तूफ़ान खे हिकु तोहफ़ो सम्झी हुनखे पार करे छॾियो। त ॾिसो बाप दादा केॾो पॉज़िटिव आहिनि। हिन समय जो बि थियो, माण्हू त हलचल में अची वञनि कि डायमंड हॉल में बाबा जे साम्हूं 2 युवा अची विया। लेकिन बाबा असांखे हिन में बि असांखे शिक्षा ॾिनई कि जीवन में बि अचानक कोई अहिड़ी ॻाल्हि अची वञे त हिकदमि साक्षी दृष्टा थी बसि मां आत्मा बिंदी बाबा बिंदी। बसि त हर समस्या खे हिकु साइड सीन सम्झी, तूफ़ान खे बि तोहफ़ो सम्झी हुनखे पार करो। अभ्यास आहे न। अॻियां हली करे त अहिड़ो अभ्यास जी ॾाढी आवश्यकता पवंदी। फुल स्टॉप।
क्वेश्चन मार्क न, ये शो थियो, ये छा थियो न, फुल स्टॉप ऐं पंहिंजी फुल शक्तिशाली स्टेज ते सिद्ध थी वञो। समस्या हेठि थी वञे, तव्हां ऊची स्टेज सां समस्या रूपी साइड सीन खे ॾिसंदा रहो। अच्छा, चारों ओर जे सर्व खजाननि सां संपन्न आत्माउनि खे सदा हर समय प्राप्तियुनि सां भरपूर मुस्कुराईंदे हुए हर्षित रहण वारी आत्माउनि खे सदा बाप सां कई की हुई प्रतिज्ञा के जीवन में प्रत्यक्ष लाइण वारा ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा ॿारनि खे सदा लक्ष्य ऐं लक्षण के समान करण वारा बाप समान आत्माउनि खे सदा हर समय सर्व खजाननि जो स्टॉप लॻाइण वारा तीव्र पुरुषार्थी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार, दिलाराम जो दिल सां यादि प्यार ऐं नमस्ते। बाबा के ॾिने ये टाइटल यादि रखिजो। मां सर्व खजाननि सां संपन्न आत्मा आहियां, सदा हर समय प्राप्तियुनि सां भरपूर आत्मा आहियां, मुस्कुराईंदो हर्षित रहण वारी आत्मा, सदा बाप सां की हुई प्रतिज्ञा के जीवन में प्रत्यक्ष करण वारी ज्ञानी योगी तू आत्मा, सदा लक्ष्य ऐं लक्षण खे समान करण वारी बाप समान आत्मा आहियां, सदा हर समय सर्व खजाननि जो स्टॉक जमा करण वारी, सेकंड में हर तूफ़ान के फुल स्टॉप लॻाइण वारी, तूफ़ान को तोहफ़ो सम्झण वारी तीव्र पुरुषार्थी आत्मा है। केड़ा सारा बाबा टाइटल मिले। वरदाना परिस्थिति के शिक्षक समझी उन सां पाठ पढ़ण वारा अनुभवी मूर्ख ठहो। कोई भी परिस्थिति में घबराइण जे बजाय थोड़ो समय जे लाइ उनखे शिक्षक समझो। परिस्थिति असांखे विशेष ॿ शक्तियुनि जी अनुभवी ठाहींदी आहे, हिकु त सहन शक्ति, ॿियो सामनो करण जी शक्ति। इहे ॿई पाठ पढ़ी वठो त अनुभवी थी वेंदा। जॾहिं चईंदा आहियो असां त ट्रस्टी आहियूं, मुंहिंजो त कुझु बि न आहे, त पोइ परिस्थितियुनि सां घबराईंदा छो आहियो? जॾहिं असांजो त कुझु आहे ई न, त परिस्थितियुनि सां असां घबरायूं छो? कोई बि ॻाल्हि थिए, कोई बि ॻाल्हि थिए, सम्झो कोई ॻाल्हि अहिड़ी थी वई, सम्झो अॼुकल्ह ॿारनि जे एग्ज़ाम हलनि था, ॿार पढ़नि नथा त फेल थी विया। हाणे हीअ ॻाल्हि अची, हाणे फेल थी विया त थोरो लॻंदो आहे न, ॿार फेल थी वियो, घटि मार्क्स आया, कहिड़ी उहा हैवी फीलिंग थींदी आहे लौकिक में त। लेकिन बाबा तव्हांजो ॿारु पढ़े नथो, फेल थी वियो, बसि छा करे सघंदा आहियूं? न, हुनखे असां उल्टो सुल्टो चइण खां त हुनजे लाइ शुभकामना रखूं, हुन लाइ सुठो सोचूं। या यज्ञ में भी असां कर्म कंदे हुए, सेवा कंदे हुए, अॼुकल्ह यज्ञ साथियुनि में भी कर्म सां कंदे हुए कोई न कोई ॻाल्हि अची वेंदी आहे, त असांजो थोरी आहे बाबा ॾिसो हीअ ॿार ईअं थो करे। असां त ट्रस्टी आहियूं न, असां त कुझु ॼाणंदा ई न हुयासीं, असां त बाबा खे ॼाणियो, बाबा जो ज्ञान ॿुधियो, बाबा चई चलो सेवा में लॻो, सेवा में कोई बि ॻाल्हि अचे थी, बाबा हीअ ॻाल्हि ईअं थी वई, बसि बिंदु रूप ठही बिंदु बाप खे यादि करो, सभु ठीकु थी वेंदो। त ट्रस्टी माना सभु कुझु बाप हवाले करे छॾियो, हिन करे जो थियो, जो थींदो उहो बि सुठो थींदो, हिन स्मृति सां सदा निश्चिंत ऐं समृत स्वरूप में रहो। है न, ॾिसो पहिरियों असांखे त कुझु पतो ई न हुयो, असां त कलयुगी दुनिया माण्हुनि वांगुरु जीऊं पिया, अचानक असांखे पतो लॻो त बाबा चई हलो हाणे मुंहिंजा मददगार ठहो, त बाबा जो ई कमु आहे न। असां अगरि पंहिंजो सम्झाईंदे असांजी ग़लती आहे, पंहिंजो किथां आहे, असां थोरी इहो शुरू कयो यज्ञ।
ब्रह्मा बाबा चईंदा मूंखे बि थोरी पतो आहे, शिव बाबा ई शुरू करायो अथई, उहो ॼाणे, हुनजो कमु ॼाणे। त शिव बाबा त बुद्धिवाननि जी बुद्धिवान बाबा आहे, सर्व आत्माउनि जो बाप आहे। त बाबा खे यादि करो त सर्व आत्माऊं आपे ई ठीक रीति हली वेंदियूं। त हिन स्मृति सां कि मां ट्रस्टी आहियां, सभु कुझु बाप हवाले करे ॾियो, हिन स्मृति सां सदा निश्चिंत समृत स्वरूप में रहो। स्लोगन आहे, जंहिंजो मिज़ाज मिठो आहे उहो भूल सां बि कंहिंखे दुख न ॾेई सघंदा आहिनि। जंहिंजो मिज़ाज मिठो हूंदो आहे उहो भूल सां बि कंहिंखे बि दुख न ॾेई सघंदा आहिनि। चाहे सपने में भी अहिड़ा माण्हू कंहिंखे दुख न ॾेई सघंदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।